ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां सिंध असेंबली जे घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास फरियाल टालपुर जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में ज़ियाउल हसन लंजार, सुहेल अनवर सियाल, कासिम सिराज सूमरो, अब्दुल वसीम जी शिरकत। इजलास में घरू खाते जी सेक्रेटरी IG सिंध पुलिस एडिशनल IG कराची जी शिरकत। अवा के अपडेट दे रहा हो। इजलास दौरान IG सिंध गुलाम नबी मेमण पारा सूबे में अमनो अमा जी सूरत हाल ते ब्रीफिंग दिनी वई। इजलास में कच्चे में ॾोहारियुनि खिलाफ पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन ते भी गौर वीचार कयो वियो। कराची में स्ट्रीट क्राइम, चोरी ऐं फुरलुट खिलाफ सिंध हुकूमत जे कदमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां सिंध असेंबली जे घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास फरियाल टालपुर जी सदारत हेठि थियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। इजलास में ज़ियाउल हसन लंजार, सुहेल अनवर सियाल, कासिम सिराज सूमरो, अब्दुल वसीम ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में घरू खाते जे सेक्रेटरी IG सिंध पुलिस एडिशनल IG कराची रेंज भी शिरकत कई आहे। इजलास दौरान IG सिंध गुलाम नबी मेमण सूबे में अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में कच्चे में ॾोहारियुनि खिलाफ पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन ते पिणु वीचारियो वियो। कराची में स्ट्रीट क्राइम, चोरी ऐं फुरलुट खिलाफ सिंध हुकूमत जे कदमनि ते पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद मीर सहतो खां। जी अपडेट कजो इजलास जे हवाले सां। बिल्कुल सिंध असेंबली जे घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो अॼु इजलास थियो आहे। इजलास जी सदारत फरियाल टालपुर कई आहे, जेका कमेटी रूम में जेको इजलास में शरीक सूबाई वज़ीर घरू जेको वज़ीर आहे ज़ियाउल हसन लंजार, मेंबर सुहेल अनवर सियाल ऐं कासिम सिराज सूमरो, अब्दुल वसीम ऐं सजाद सूमरो समेत जेके ॿिया मेंबर हुया उन्हनि शिरकत कई। गॾोगॾु इजलास में घरू खाते जे सेक्रेटरी IG सिंध एडिशनल IG कराची समेत समूरे DIGs ऐं SSPs जेको आहे शिरकत कई ऐं इजलास में सूबे में अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। गॾोगॾु इजलास में कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन ते पिणु गौर कयो वियो। उन मौक़े ते कराचीअ में स्ट्रीट क्राइम, चोरी, फुरलुट समेत जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि ते पिणु ॻाल्हियूं कयूं वयूं हुयूं ऐं गॾोगॾु ट्रैफिक जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर बणाइण लाइ पिणु ॻाल्हियूं थियूं ऐं ही जेको इजलास आहे उहो उनजी सदारत फरियाल टालपुर कई। गॾोगॾु स्टैंडिंग कमेटी जो जेको इजलास आहे उहो अञा ताईं जारी आहे। वॾी महिरबानी शाहिद इन वाले सां अपडेट करण।